अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आऊं हैं सहरा सुमरो। इन बुलेटिन में मूसा का साथ दी फराज शाह सब खबरी का नजर हेडलाइन दे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी चयो त कश्मीर जी तक़दीर जो फैसलो पंजाब या सिंध न कश्मीर पाण कंदो। अमी केर थींदा आयो इहो फैसलो करण वारा त केर कश्मीरी आहे ऐं केर न। जेकॾहिं वज़ीर खे काबीना मां फारिग नथो कयो वञे त उनखे वफ़ाक़ी हुकूमत ऐं नवाज़ लीग जी पॉलिसी समझंदासीं। मीरपुर शहर में चूंड मुहिम जे जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेकी चवनि था त 12 सीटियूं हुननि जे खीसे में आहिनि उहे कश्मीर जे अवाम सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। 27 जुलाई कश्मीर जो अवाम ॿुधाईंदो त उहे 12 सीटियूं कंहिंजे खीसे में न पर अवाम जे हथनि में आहिनि। कश्मीर जो अवाम हिन इलेक्शन में कश्मीर खे वोट ॾे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सलामती जे शोबे में टेक्नोलॉजी जो इस्तेमाल फ़ख्र जोॻो आहे। रोबोटिक्स ऐं AI सां पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में हथियारबंद फ़ौज टेक्नोलॉजी खे असरायती अंदाज़ में अख्तियार कयो आहे। इस्लामाबाद में इंडस एक्सपो खे खिताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त टेक्नोलॉजी कॾहिं ख़्वाब हुई, अॼु हक़ीक़त बणिजी चुकी आहे। पाकिस्तान ड्रोन्स जी 60% मक़ामी तयारी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान पंहिंजे ख़ुदमुख्तियार जे दिफ़ा लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल जारी रखंदो। पाकिस्तान पारां अमरीका खे $10 अरब फंड जी दरख़्वास्त। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जे वाशिंगटन में अमरीकी हमनसिब सां मुलाक़ात। पाकिस्तान जे मटा सट्टा वारे नाणे जे ज़ख़ीरनि में बहितरी ऐं मुआशी ताउन खे हथी वठण ते ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान में अमरीका जी सीड़पकारी खे हथी वठण ते इत्तफ़ाक़। ॿतरफ़नि लाॻापनि खे हथी वधीक मज़बूत बणाइण जे अज़म जो इज़हार। पाकिस्तान पारां हौसिन जे अहमर समुंड में नाकाबंदी जे धमकियुनि जी मज़म्मत। सऊदी अरब जे ख़ुदमुख्तियार इलाइक़ाई सालमियत जी हिमायत जे अज़म जो इज़हार। पदही खाते जे तर्जुमान चयो आहे त सऊदी अरब वापारी जहाज़नि खे धमकियूं बर्दाश्त योग्यूं न आहिनि। पाकिस्तानी झंडनि वारनि जहाज़नि खे ख़तरो, क़ौमी सलामती खे ख़तरो तस्वुरु कयो वेंदो। पाकिस्तान पंहिंजे सामूंडी मुफ़ादनि जी दिफ़ा लाइ हर क़दम खणण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। अमरीका पारां ईरान मथां ॻाल्हियुनि में गैर संजीदगी ॾेखारण जो इल्ज़ाम। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अमरीका ईरान सां अॼु बि ॻाल्हियुनि लाइ तयार आहे। ईरान ॻाल्हियुनि में संजीदा थियो त अमरीका बि संजीदगी ॾेखारींदो। मनीला में आसिया कॉन्फ्रेंस खे खिताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे मार्को रूबियो चयो आहे त इतिहादनि जे तहफ़ुज़ लाइ हर ज़रूरी क़दम खंया वेंदा। हॉर्मुज़ में टूल टैक्स लागू करण ॿियनि सामूंडी रस्तनि लाइ बि ख़तरनाक मिसाल हूंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ईरानी घरू वज़ीर ऐं परॾेही वज़ीर अमन लाइ गैर मामूली कमु कयो आहे। उमीद आहे त सुठी ख़बर जल्द ईंदी। अमन क़ाइमु थींदो। ईरानी हमनसिब सां मुलाक़ात में मंशियात जी रोकथाम वारनि शोबनि में ताउन वधाइण जो बि फ़ैसिलो। बलोचिस्तान में फितनतुल हिंदुस्तान जे नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 48 कलाकनि में सोराव ऐं मस्तोंग में 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब फितनतुल हिंदुस्तान सां तालुक़ रखंदड़नि ॿिनि औरतुनि बमबारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं IDPs हथ कयूं वयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। पंजाब ऐं KPK में बरसातुनि तबाही मचाए छॾी। 23 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। फैसलाबाद, गुजरावाला, हाफ़िज़ाबाद, शकरगढ़, झेलम ऐं पंजाब जे ॿिनि इलाइक़नि में तेज़ बरसात। PDM मूजिब बरसात दौरान छतियूं किरण ऐं ॿियनि वाक़िअनि में 9 ॼणा फौत ऐं दर्जने ज़ख़्मी थिया आहिनि। KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में 14 माण्हू फौत और 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। मौसमियात खाते मूजिब अॼु बि इस्लामाबाद, पंजाब, आज़ाद कश्मीर, गिलगित ऐं बलोचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। पेट्रोल ₹4.93 ऐं डीज़ल ₹70 फ़ी लीटर महांगो। ओघरा नई पॉलिसी तहत अॼु पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं लागू करे छॾियूं। पेट्रोल जी नई क़ीमत ₹320.73 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जो फ़ी लीटर अघु ₹367 थी वियो। कास्ले जी क़ीमत में ₹70 फ़ी लीटर वाध नोटिफिकेशन जारी। खिपरे में फुर मज़म्मत ते क़त्ल थियल नौजवान जो लाश रखी हल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। वारसनि ऐं बिरादरी समेत सभई माण्हू शरीक। एहतजाज में औरतुनि बि वॾे अंग में शिरकत। गुज़िरियल ॾींहुं हमीर फ़कीर स्टाफ भरिसां हथियारबंदनि फुर मज़म्मत ते नौजवान बैरो कोहली खे क़त्ल कयो हो। एहतजाज सबबि गाॾियुनि जूं कतारियूं। चूंडियल नुमाइंदनि समेत को बि ज़िम्मेवार ऑफिसर लड़ी न आयो। वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। सखर में औरत मुबैना तौर घरू अणबड़ तामुर्स था घुटा ॾेई क़त्ल। लेबर कॉलोनी में जवाबदार पंहिंजी घरवारी शबाना शेख खे क़त्ल करे फरार। पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बैदि मड़वारसनि जे हवाले। साइड एरिया पुलिस मूजिब जवाबदार गुलाम शबीर शेख पंहिंजे घरवारी खे फ्लैट अंदर घोटा ॾेई क़त्ल करण बैदि फरार थी वियो आहे। औरत
5 ॿारनि जी माउ ही वाक़े जी हरुख खां जांच कई पई वञे।